नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त नौजवान जी ज़हनी ऐं तइलीमी ओसर वधाइण ऐं खेनि मुआशरे जी तइलीम याफ़्ता बाशऊर फ़र्द बणाइण लाइ सिविल सोसाइटी न्यूज़ सईदाबाद पारां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी में लॻायल 3 रोज़ा किताबी मेले जी कामयाबी ऐं अहले इल्म माण्हुनि जे असरार ते तइलीम जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में किताबी मेला मुनक़द करण वारे प्रोग्राम तहत गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल आज़ाद पीर झंडो न्यू सईदाबाद में पहिरियों 2 रोज़ा किताबी मेलो मुनक़द कयो वियो आहे। किताबी मेले जो इफ्तिदा TEO सेकेंडरी वाहिद बख्श खोखर, माहिर तइलीम सैयद शाह सहूद शाह राशिदी, हेड मास्टर रियाज़ अहमद काका, चेयरमैन सिविल सोसाइटी अब्दुल वाहिद उमरानी, उस्तादनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि कयो। इन मौक़े ते TEO सईदाबाद वाहिद बख्श खोखर चयो त किताब इंसान जा बहितरीन दोस्त आहिनि। किताबनि खां सवाइ इंसान अधूरो आहे ऐं किताबी मेला समूरे सिंध जे स्कूलनि में लॻणु घुर्जनि। ॿिए ॾींहुं किताबी मेलो छंछर 25 जनवरी ताईं जारी रहंदो। इन मौक़े ते सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद पारां अहले इल्म माण्हुनि खे भरपूर शिरकत करण जी अपील कई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़